जीअं त शेर मोहम्मद मंगने जो वलद ख़ादिम दरवेश मंगने जो उनखां असां पिरापटी वरिती आहे। उहो सौदो थियल आहे। तमामु तर कागज़ात पाण जेको आहे मुंहिंजे हथ में हिन पाण जेको आहे मौजूदु हिन असां वटि खातो आहे। पुलिस जूं नाजाइज़ियूं ॾिसो, पुलिस जूं ॾाढायूं ॾिसो, असां वटि हुननि जा चेक हुया जेकी बाउंस थी विया। असां FIR कटाई आहे कल्ह राति। पुलिस वारनि हुननि जो को बि हमराह पाण जेको आहे गिरफ़्तार न कयो आहे। उल्टो पुलिस वारनि राति 12 बजे 1.5 लख रुपया हुननि खां ॻरी रुश्वत वठी करे असांजे मथां पाण जेको आहे केस दाख़िल कयो आहे। ख़ुदा असां शरीफ़ शहरी आहियूं, असांजे हाल ते रहम कयो वञे। असां कारोबारी माण्हू आहियूं ऐं कारोबार असांजो बचायो वञे। ख़ादिम हुसैन मंगने जो ऐं हुनजा भाउ ऐं शेर मोहम्मद मंगने जो असांखे तरह तरह जूं धमकियूं ॾियनि था। अची असांजो हेॾां RO मशीन आहे पाण जेको आहे कांटो आहे पाण जेको आहे कंप्यूटराइज़, उहो अची बंदि कराइनि था लठियूं खणी। केॾीमहिल पाण जेको आहे RO मशीन बंदि था कराइनि, केॾीमहिल हे पाण जेको आहे असांजा दुकाननि मुंहिंजो धिको आहे पाण जेको आहे अची धिको था बंदि कराइनि। FIR असांजी कटियल पाण जेको आहे पुलिस पाण जेको आहे हुननि खे अरेस्ट न कयो आहे। सुबुह पाण जेको आहे पुलिस मुंहिंजा भाइर पाण जेको आहे गिरफ़्तार करे वई आहे। अरबाब अली मशहूरी ऐं मोहम्मद लाइक़ मशहूरी खे, जेको अरबाब अली मशहूरी पाण जेको आहे वीचारो घुमी कोन सघंदो आहे, पाण जेको आहे माज़ूर आहे। ऐं लाइक़ खे पाण जेको साई जो मरीज़ आहे। लाइक़ अञा पाण जेको आहे थाणे वारनि वटि आहे। ऐं मुंहिंजो बि नालो पाण जेको आहे FIR में हिननि ॾिनो आहे। पाण जेको आहे दिली जान मंगसी सां पाण जेको आहे मिलियासीं। दिली जान मंगसी पाण जेको आहे इतराफ़ कयो त मूंखां ग़लति FIR कटिजी वई आहे ऐं ग़लति FIR पाण जेको आहे कटी आहे। इनशाला मां वञा थो ॻोठु पाण जेको आहे 4 बजे ईंदुसि। मां पाण जेको आहे मसइले जो हल कंदुसि। ऐं हुनखे चयो जेकॾहिं ग़लति FIR पाण जेको आहे कटी आहे तो त महिरबानी करे मुंहिंजे भाउरनि खे छॾु। पाण जेको आहे मुंहिंजे भाउ हिकिड़े खे हुन आज़ादु कयो आहे, बाक़ी ॿियो भाउ जेको आहे अञा लाकअप में आहे। पुलिस जे ज़ुल्मनि खां असांखे बचायो। हिन बाअसर जेके हिन ख़ादिम हुसैन मंगने जो आहे ऐं शेर मोहम्मद मंगने जो आहे, उनजा पुट जेके आहिनि उन्हनि जे ज़ुल्मनि खां असांखे बचायो। महिरबानी करे असांखे इन्हनि जे ज़ुल्मनि खां पंहिंजो बचायो। असां वस वारनि खे अपील था कयूं, IG सिंध साहिब खे ऐं वज़ीर आला सिंध खे, DIG सखर खे, चीफ जस्टिस पाकिस्तान खे ऐं SSP खैरपुर खे त महिरबानी करे हिन मामले जी साफ़ शिफ़ाफ़ पाण जेको आहे इंक्वायरी करे असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं हिननि खे कड़ी मां कड़ी पाण जेको आहे सज़ा ॾिनी वञे।